सचमुच सभा ॻोल्ही आहे असांजे कुटुंब परिवार जो भाती चइजे। सिंधड़ीअ जी मिटीअ जी महक खणी पंहिंजे सांसनि में उतां जी हीर उहा ख़ुशबू उहा सुगंध खणी असांजे आंगण में असांजो महबूब अदो ग़ुलाम अली डॉक्टर अलाना साहब असांजे आंगण में पधारिया आहिनि। असीं उन्हनि जी आज्ञा कयूं था, उन्हनि जो स्वागत कयूं था। मां चाहींदुसि त हिन महबूब जे हनर में असां सभु उथी बीह करे हिन जो स्टैंडिंग ओवेशन कयूं। हिननि जो कॉन्ट्रीब्यूशन एतिरो आहे जंहिंखे कोई बि योगदान चई सघे थो। हिंद हुजे या सिंध हुजे, किथे जा बि सिंधी हुजनि,
सच पुछो त सिंधी जेके बि आहिनि भले दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजनि सभु असांजे अॻाटे सिंधू माथिरीअ जे उन सभ्यता संस्कृति उन मोहन जो दड़े जा वारिस आहिनि। इन नाते मां ईअं चई सघां थो त सभु सिंधी दुनिया जा पोइ उहे हिन पार आहिनि या हुन पार या दुनिया जे कहिड़े बि कुंड में आहिनि, सभिनी जी आकह साॻी आहे, दुख साॻी आहे। सभु हिकु परिवार हिकु ख़ानदान जा असीं सिंधी आहियूं। हिते हुजूं हुते हुजूं, सिंधी जिते बि आहे सिर्फ़ु सिंधी आहे। अहिड़े ई सिंधी डॉक्टर अलाना साहिब जेको सचपच निज सिंधी मिटीअ मां ॻोहिजी तयारु थियो आहे, अहिड़ो शख़्स अॼु असांजे विच में आहे। हिननि पंहिंजी पूरी जीवन पंहिंजे साहित्य क्षेत्र में ऐं सिंधी कम्युनिटीअ जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, उनजी बहबूदीअ लाइ पूरी जीवन सम कई आहे। 74 इयर्स आहिनि। पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त 1963 में हिननि लंडन मां MA पास कई ऐं पहिरियों सिंधी शख़्स हो जंहिं सिंधी यूनिवर्सिटीअ मां PhD कई। उन PhD खां पोइ हिननि खे जॾहिं हिन ॻाल्हि जो महसूसु थी, इहा ॻाल्हि महसूसु थी त असांजी सिंधी ॿोली जंहिंजो विकास रुकियो आहे या थोरो दहराम रसी रहियो आहे पार्टीशन जे करे, जेके तकलीफ़ूं असांखे हिते हिंदुस्तान में दरपेश आयूं आहिनि, कुझु तकलीफ़ूं कल्ह मूं ॿुधो ॾाढा जमटमल वाधवानी जे प्रोग्राम में हुननि ॿुधायो त असांखे बि हुते कुझु सिंधी ॿोलीअ जे विकास में रुकावटूं पैदा थियनि थियूं। त हुननि हुते हिकिड़ो सपनो ॾिठो, ख़्वाबु ॾिठो। उतां जी सिंधी यूनिवर्सिटी जेका सिंधी अकेडमी हुई उनखे वधीक मज़बूत करण लाइ इंस्टीट्यूशन ऑफ सिंधाला जे नाले सां हिकु नई योजना तयारु कई ऐं उहो सिंधाला जी अॼु असां सिंधियुनि जे लाइ उन्हनि 8 वंडर्स खां वधीक महत्व रखे थो। छाकाणि असांजी संस्कृति, असांजी सभ्यता भले हिंदू मंदर जी चावट ते वञी करे मथो टेके मटी पंहिंजे मस्तक ते मल्हनि या मुस्लमान मस्जिद जे मिटी चावट तां खणी मल्हनि, पर असां सिंधियुनि जे लाइ इहे ई मंदर आहिनि, इहे ई मस्जिदूं आहिनि जिते असांजी संस्कृति सभ्यता वधे थी ऐं उनखे वच मिले थो पियो। अहिड़ो ई सजण जो असांजे विच में आहे। हिननि जे इन क़ाबिलियत ऐं इन योगदान खे ॾिसी करे जॾहिं हिननि सिंधाला जी उते जोड़ी ऐं उन्हनि जी जेका हाक निकिती, या तंहिंखां पोइ हिननि मां सम्झां थो 93 खां 95 ताईं जेको वाइस चांसलर थी करे सिंध यूनिवर्सिटीअ खे संवारियो, उहो कार्य ॾिसी, उहो योगदान ॾिसी करे ज़िया अल हक़ उन्हनि खे पंजाब यूनिवर्सिटीअ में घुरायो ऐं हुननि जे उन कार्य खे ॾिसण खां पोइ उनखे महसूसु थियो त अहिड़ी शख़्सियतूं असांखे ज़रूरु घुरिजनि जेके अची करे उन पंजाब जी यूनिवर्सिटीअ में बि हिननि खे इनवाइट कयो। हींअर असीं परंपरा अनुसार हिननि सजणनि जो स्वागत कयूं था। मां भाचंद्र मंगनाणी खे चवंदुसि त गुलनि सां डॉक्टर अलाना साहिब जो स्वागत करे। दादा LHC रामनानी साहब, उन्हनि जी बि असांखे ब्लेसिंग्स हमेशह मिलंदियूं रहनि थियूं। उन्हनि जो असीं गुलनि सां स्वागत कयूं था। सिंधू सभा सभिनी सां तमामु एक्टिव जुड़ियल आहिनि, उन्हनि जो बि असीं स्वागत कयूं था। मंगाराम सिपाही मलानी हिंदवासी असांजो हिकिड़ो ई पेपर आहे जेको असांखे सिंध हिंद सभिनी हंधि पाण में ॻंढे वेठो आहे, उनजो असीं स्वागत करे रहिया आहियूं। डॉक्टर अलाना साहिब खां मां ॿुधायां थो त हिन जी दिलि जे किनारनि ताईं सिंधियत टिमटार भरियल आहे। उन्हनि जा असीं कुझु माज़ीअ जा आज़मूदा, कुझु हींअर जो हाल अहिवाल, कुझु मुस्तक़बिल जे लाइ के सलाहूं ज़रूरु ॿुधंदासीं। पर उन खां अॻु मां चाहींदुसि त दादा जमटमल वाधवानी ॿ लफ़्ज़ असांजा। भेनरूं, ये सहयोग फाउंडेशन तरफ़ां राम जवाहराणी थोड़ो भोजन जो कार्यक्रम रखियो आहे। भजन जो कार्यक्रम पहिरें ई थी वियो। हींअर ई विच में वरी थोड़ो घणो ॻाल्हाइणो, अव्हांखे बोर करणु, कुझु ख़बरचार ॾियणु, इहो ई थोरो कमु आहे। सिंध जी ॻाल्हि निकिती। अॼु अलाना साहिब खे मां विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जूं जॻहियूं, कॉलेज, स्कूल ॾेखारणुसि ऐं उन विच में कार में ॻाल्हि ॿोल्हि थींदी रही
त सिंध ऐं हिंद जे जीवन में कहिड़ो फ़र्क़ु अची वियो। मूंखे फ़र्क़ु इहो लॻो जेको हुनखे ॿुधायो। चयोमांसि भाई उते सिंधी घणा आहिनि, हिंदू घणा आहिनि, मुस्लमान घणा आहिनि, उते त करोड़नि जो हिसाबु आहे, हिते लखनि जो हिसाबु आहे। जीवन में कीअं तब्दीलियूं आयूं आहिनि उते असां गुज़िरियल 100 सालनि में असांजा जेके 50 साल उते गुज़रिया ते तमामु वॾी जिदोजहद में गुज़रिया। संघर्ष हो, तकलीफ़ हुई, पाण में हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो हो। 50 साल असां जेके गुज़ारिया, जेलनि में विया माण्हू, आज़ादीअ लाइ लड़ाई कयऊं, पंहिंजी जीवन ॾिनऊं। हिकु वॾो कुटुंब हूंदो हो त उन मां हिकिड़ो भाती कढी ॿाहिरि कंदा हुआ त भाई तूं मुंहिंजी समाज जो कमु कर। अहिड़े क़िस्म जी हालत हुई। यानी सिंधी जवाननि बि उन वक़्तु वॾो कमु कयो। मां जॾहिं हिसाबु कंदो आहियां त मूंखे इहा ख़बर पवंदी आहे त 400 साढा 400 माण्हू सिंध जे 13 लखनि हिंदुनि में ऐं मुस्लमाननि में जेके कुल टोटल 40 लख हुआसीं पिया नाद वॼाईंदा हुआ आज़ादीअ लाइ। 400 खनि माण्हू कांग्रेस जा माण्हू हुआ, फुल टाइम वर्कर्स हुआ, आर्य समाज जा माण्हू हुआ, हिंदू महासभा जा माण्हू हुआ, संघ जा माण्हू हुआ। उहे पिया नाद वॼाईंदा भाई समाज खे उथारियो, निर्मा कयो, सेल्फ डिफेंस कयो, घणियूं ॻाल्हियूं कयूं। उन में जानियूं असांजियूं आहिनि। ऐं मुस्लमान जेके हूंदा हुआ जवान से या कुकड़ियुनि जूं बेड़ियूं कराईंदा हुआ या शिकार कराईंदा हुआ, ऐशो मौज मचो, ग़रीब हूंदा हुआ कामगार, पर उन्हनि जी आज़ादी जे लड़ाईअ में या संघर्ष में या कंहिं समाज जे उथान में को घणो हिसो कोन हूंदो। अॼु नक्शो बदिलजी वियो आहे। अॼु सिंध में जेके मुस्लमान रहनि था या ॿिया रहनि था, उहे तमामु वॾियूं लड़ायूं लड़नि था। ॿोॾीअ जी लड़ाई नथा रहनि, ॿियूं लड़ायूं लड़नि था। पाकिस्तान जे जेका पंजाब जी हुकूमत आहे या उन्हनि जे मथां जेके उरह ज़ोरावरियूं थियनि थियूं, पाणी नथो मिले, सभु नौकरियूं नथियूं मिलनि, ज़मीनूं खसिजी थियूं वञनि, मिलिट्री वारनि वटि वञनि थियूं, उन्हनि सां तमामु हिकिड़े जोश ऐं जुज़्बे सां लड़ाई कनि था। उन लाइ उन्हनि खे सलाम आहे। जिन जे जीवन में हमेशह संघर्ष हो, उन में खून ठंडो थी वियो आहे। ऐं जिन जे जीवन में हमेशह कुकड़ वेड़ हुई, शिकार हो, शोल हो, उन्हनि में जान फूकिजी वई आहे। ऐं हिकिड़ी ॼण पंहिंजे नए आज़ादी जी लड़ाई हू लड़ी रहिया आहिनि। उन्हनि लाइ उन्हनि खे शाबाश आहे। मां इन करे अलाना साहिब जो शुक्रगुज़ार आहियां, हिते आयो, सिंध जूं हालतूं ॿुधाए, ऐं उन मां मूंखे थोरो घणो उत्साह मिलियो। उन सिंधालाजीअ जूं ॻाल्हियूं कयूं, उन सां अॼु ॻाल्हियूं कयूं त असांखे बि हिकिड़ी सिंधालाजीअ जो जहिड़ो हिते हिकिड़ो वॾो आस्थान क्रिएट करिणो आहे, जंहिंखे असीं सिंधू मंदरु चऊं, सिंधू भवन चऊं, जेको चऊं, त उन क़िस्म जो हिते असां करियां थो अलाना साहिब जी। ऐं कुझु असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो त उहे पंहिंजे दिलि सां ॻाल्हाइनि। धन्यवाद। बिल्कुलु सही, तव्हां पूरे देश जो रटन कयो था। अॼु हालात जो असांखे जेको तव्हां जाइज़ो ॿुधायो सही आहे, पर मां भायां थो त जेके 50-55 साल असांजा गुज़रिया आहिनि, इहे असां पंहिंजी ज़मीन खां असांजो पाड़ो पटिजी चुकिया आहियूं। पंहिंजी रोटी रोज़ी ऐं पाण खे वसाइण में लॻायोसीं। हींअर सुजाॻी आई आहे, नौजवान बि निकिता आहिनि, पंहिंजी संस्कृति सभ्यता तरफ़ चाव आहे। हिकु अहिड़ो वक़्तु हो जॾहिं कंहिं ड्रामे ते वञिबो हो त 100 माण्हू बि न मिलंदा हुआ। हींअर तव्हां ॾिसो 1500 माण्हुनि जो हॉल पैक थी थो वञे पियो। माण्हुनि में चाव आहे, नौजवान बि अचणु लॻा आहिनि। उमेदु आहे असांजी सिंधी ॿोली हमेशह सिंधी नवां इतिहास जा वर्क लिखंदा रहंदा। सिंधी कॾहिं मरण जा न आहिनि, सिंधी कॾहिं घबराइण जा न आहिनि। हींअर मां अर्ज़ु थो कयां पियो दादा मंगाराम साहिब खे ॿ लफ़्ज़। अॼु सहयोग फाउंडेशन जे इन सुंदर कार्य में जेके असीं इकट्ठा थिया आहियूं, तिन मां असांजे हर हिक जो फ़र्ज़ु आहे त असीं पंहिंजे सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखण लाइ हर जतन करियूं। ऐं जीअं भाउ वाधवाणी ॿुधायो त सिंधी ॿोली असां मां हर हिक खे पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाइणु घुरिजे ऐं उन्हनि खे सिंधी सेखारणु खपे, जंहिं लाइ सरकार तरफ़ां
हर क़िस्म जूं सहूलियतूं मैसर कयूं वियूं आहिनि। असांजे सिंधी काउंसिल नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे तरफ़ां ऐं बॉम्बे यूनिवर्सिटी जे तरफ़ां सिंधी सर्टिफिकेट कोर्स बि शुरू कया विया आहिनि इन ई भावना सां त असांजा नौजवान जिन खे कंहिं बि स्कूल या कॉलेज में सिंधी नथी पढ़ाई वञे या उहे सिखणु चाहिनि था त उहे तमामु हिन वक़्तु 2 सालनि में हिकु सुठी रिज़ल्ट आई आहे हुनजी ऐं मां सम्झां थो अलॻि अलॻि शहरनि में मिस्टर जमतमल वाधवानी वञी करे अहिड़े क़िस्म जा हुननि सर्टिफिकेट कोर्सिस उते शुरू कया आहिनि। हीउ समय थी वियो आहे 94 जी ॻाल्हि आहे बॉम्बे यूनिवर्सिटी में सहयोग फाउंडेशन जे सहकार सां सेमिनार हो ऐं उते तव्हां इहा अनाउंसमेंट कराई। तव्हां बिल्कुलु इहा सही राय ॾिनी हींअर इहो सॼो सिंधी भाषा भवन जो जेको कार्य आहे उहो असां दादा जमतमल वाधवानी साहिब खे सौंपियूं था। उन्हनि सां गॾु असांजो साथ रहंदो। करोड़ रुपया बराबरि व्याज सूदा इकट्ठा थी चुका आहिनि ऐं इहो मां पायां थो त उन करोड़ रुपए सां जेकॾहिं तव्हां सभु मेंबर्स मिली करे इहा परमिशन जो त कमु खे शुरू कयो वञे बाक़ी पैसा ईंदा। जेकॾहिं असां अञा 2 करोड़ लाइ वेट कंदासीं त शायदि कुझु समय लॻी वञे। इन करे इन 1 करोड़ सां तव्हां हिकिड़ी जल्दी मीटिंग जेकॾहिं परमिशन जो त घुराई वञे त उन 1 करोड़ सां असां कमु शुरू कयूं ऐं बाक़ी पैसा आस्ते आस्ते ईंदा रहंदा। 3 फेज़ में 3 पोर्शन्स में जेकॾहिं असां ठाहिणु शुरू कंदासीं त 3 करोड़ जी टोटल लागत आहे। 1 करोड़ जो कमु असांजो थी सघंदो आहे ऐं तेसिताईं ॿिया पैसा अची वेंदा। ऐं तव्हांखे हिकु ॻाल्हि मां ॿी ॿुधाइणु चाहींदुसि त दादा जमतमल वाधवानी जे आवाज़ ते 1 करोड़ न पर कई करोड़ इकट्ठा थी सघनि था। उनजो मिसाल असांजे साम्हूं आहे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। हींअर हिकिड़ो नओं कॉलेज बि ठही रहियो आहे रमेश सुमन तुलसियानी फाउंडेशन जे तरफ़ां जेका कुझु मदद कई वई आहे या उन्हनि जा जेके बि इंस्टीट्यूशन ॿिया आहिनि तव्हां ॾिसो करोड़नि जी लागत सां आहिनि। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि इहा आहे त हू चाहिनि था त पाण में ॿधी रखो ॿधी रखी करे जेकॾहिं तव्हां सभु असां वटि ईंदा त हर कार्य सफल थींदो। पार्टीशन जे दौरान अलान साहब असांखे त हिते सिंधी ॿोली जे विकास में कुझु रंडकूं आयूं कुझु दायरा रसियो। छा हिननि पोयनि 50 सालनि में सिंधी ॿोली जो विकास उते कुझु रुकियो या जीअं मूं ॿुधो कल्ह त सिंधियुनि खे नौकरियूं कुझु वक़्त लाइ शायदि न पे मिलियूं या एड्रेस में जेकॾहिं सिंध लिखी वेंदी हुई त शायदि उहे पोस्ट ई डिलीवर न थींदी। पोस्ट ऑफिस वारा उन्हनि खे इंस्ट्रक्शन सां उहे पोस्ट ई न मोकिलींदा हुआ। अहिड़ियूं कुझु हालतूं थियूं। तव्हां त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन बि थी रहिया आहियो त मां चाहींदुसि थोरो असांजे ॿारनि खे उन पोयनि 50 सालनि जो असांजे ॿारनि जो जीअं असां वटि को बि फंक्शन थींदो आहे त अजरक उनखे नीचे में पाए वञंदा आहियूं ऐं सिंधी टोपी पाराईंदा आहियूं त उन मौलवी साहिबु सभिनी क्रिकेटर्स खे मां टीवी में ॾिठो हूंदो त उन्हनि खे अजरक ऐं सिंधी टोपी पाराए। इन मां ईअं थो साबित थिए त हाणे कराची जे मुहाजिरनि बल्कि सॼे सिंध में जिते जिते मुहाजिर आबाद आहिनि उन्हनि सिंधी कल्चर खे न त हू चवंदा हुआ त असांजो पंहिंजो कल्चर आहे पर हाणे हुननि सिंधी कल्चर खे सिंधी अजरक खे सिंधी टोपीअ खे क़बूल कयो आहे ऐं वटि जेको बि महिमान थो अचे उनखे उहो एसी में पाइनि था। मूंखे हिते जेका अजिया मिली आहे मां जेका इज़त ॾिनी आहे उन लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो आउं ॻाल्हि करे सघां। हिकु चीज़ आउं ज़रूरु अर्ज़ु करणु चाहींदुसि ऐं हिकु ॿ सुफ़ा आउं लिखी पिया आहियां हिंदुस्तान जे भारत जे सिंधी हिकिड़े राइटर जा ख़्याल आउं पाण सां लिखी आयो आहियां। मुंहिंजो हिकिड़ो पेपर हो जेको भारत जेको दिल्ली में पढ़णो आहे उहो मूं अॼु पे ॾिठो त उन मां उहा शइ मिली। सिंधी अमर ज़बान आहे सिंधी मरणी न आहे ऐं सिंधी जाति मरणी कान्हे। असां जेकॾहिं मोहन जे दड़े जे ज़माने खां पोइ इहे जेका तारीख़ पढ़ंदासीं
राय साहसी राय गिराणे जी हुकूमत उन खां बि थोरो अॻु जो जेतिरो बि असांखे हिस्टोरिकल रिकॉर्ड मिले थो उनमें असां पंहिंजे जीअण लाइ हमेशह कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असां महिनत कई आहे, असीं विड़िया आहियूं। तंहिं करे ऐं उन ज़माने खां मां जेके दोस्त तारीख़ जी ॼाण रखनि था, तव्हां जेके चाइनीज़ ट्रेवलर्स आया आहिनि हिते, उन जूं तव्हां ऋग्वेद में बि सिंधु ऐं सिंध जो ज़िक्र आहे। सिंधु संबत जी शुरूआत कई चेट जे पहली तारीख़ चेटी चंड खां। ऐं इहा तारीख़ थी ॻाल्हाए ऐं पोइ ॿई ॻाल्हियूं पंधु ठाहे ॿुधायां तव्हांखे। पोइ संबत आस्ते आस्ते पोइ ख़तमु थी वियो। असां वटि सिंध में उहो ख़तमु थी वियो। पर अलबिरोनी जहिड़ो स्कॉलर जेको 1917 खां 1931 में रहियो आहे सिंधु माथर में, उन ॻाल्हियूं लिखियूं आहिनि सिंधियुनि जूं त हिते केॾा वॾा वॾा वैद ऐं हकीम हुआ, हिते वॾा वॾा मैथमेटिशियन्स हुआ, हिते वॾा वॾा शाइर ऐं अदीब हुआ, हिते वॾा वॾा संत ऐं विद्वान हुआ। ऐं पोइ हुन लिट बि लिखियो आहे त कहिड़े ॾींहं जो कीअं ख़्यालु रखंदा त कहिड़ो ॾींहुं चङो आहे कहिड़ो ॾींहुं ख़राबु आहे। जेके सौण भरम ऐं वसवसा उन्हनि ते हुन तमामु घणो लिखियो आहे। सिंध ज़माने खां वठी टकर खाईंदी थी अचे, जीअंदी थी अचे। कंहिं ज़माने में सॼी इंडस वैली सिंध हुई, हाणे घटिजी वई आहे। पर जॾहिं असीं ॿोलियुनि जो कंपेरेटिव स्टडी था कयूं, ऐं मूं इन ते किताबु लिखियो आहे जेको मुंहिंजे पुट बलदेव वटि कापी आहे, डॉक्टर जेटले खे बि ॾिनी, हीरे ठकर खे ॾिनी आहे। त छाकाणि त मूं हिकु दफ़े लिखियो त सिंधी ॿोली संस्कृत मां निकितल कान्हे, ऐं उन लाइ मूं काफ़ी दलील ॾिना आहिनि। ऐं वक़्तु नथो चाहियां जो छाकाणि तव्हांजी इन सब्जेक्ट सां दिलचस्पी हुजे या न हुजे। त डॉक्टर जेटले मूंखे लिखियो त पोइ सिंधी गुजराती में रिलेशनशिप छो आहे, सिंधी ऐं मारवाड़ी में रिलेशनशिप छो आहे। मुंहिंजे लाइ इहो चैलेंज आहे। मूं स्टडी कई ऐं काफ़ी रेफरेंसिस सां मुंहिंजे जवाब ॾिना आहिनि त सिंधी ऐं गुजराती में, सिंधी ऐं जैसलमेरी में, सिंधी ऐं मारवाड़ी में, सिंधी ऐं मेवाड़ी में, सिंधी ऐं हरियाणा जी हड़ौती ऐं भीली जेको हेठि खां गुजरात में आहे, खानदेशी ॿियूं जेके बि मक़ामी ॿोलियूं आहिनि, लोकल लैंग्वेजिस आहिनि, या मथे कश्मीरी खां मथे जेको नॉर्थ वेस्ट ख़ितो आहे, दार्दिस्तान था चऊं असीं हिनखे, उहो पाकिस्तान में आहे, या उनखां पोइ वरी अफगानिस्तान में अचो। ईरान जेका जेको उन ज़माने में प्रोविंस हो, हाणे हुनखे नूरिस्तान था चवनि, अॻे उहो खुज़िस्तान हो, उनजे हेठि सिस्तान आहे, उनजे हेठि करमान आहे, उन हेठि मकरान आहे। त सिंधी उन ज़माने जे ॿोली ऐं कल्चर जो फैलाव हिन पासे कच्छ में ऐं नर्मदा नदी जे किनारे ते लोथल वॾो मर्कज़ आहे इंडस वैली जो, हेठि सूरत में वॾो, खंभात में वॾो मर्कज़ आहे, हरियाणा में वॾो मर्कज़ आहे। त ॿोलियुनि में जेका रिलेशनशिप आहे सिंधी ऐं गुजराती में, उनजो सबबु इहो आहे त इहे सभु ॿोलियूं सिंधु माथर जे इंडस वैली जे उन कदीम ॿोली जूं शाख़ूं आहिनि। जो ॾींहुं बलदेव जे फंक्शन में सेक्रेटरी कल्चर खां मूं पुछियो त तव्हांखे सिंधी अचे थी? चई त मूंखे इहा ख़बर आहे त सिंधी ऐं मराठी में, सिंधी ऐं गुजराती में तमामु घणी रिलेशनशिप आहे। तंहिं करे मूंखे ॿोली अचे कान थी, पर जेकॾहिं को स्लो ॻाल्हाए थो त आउं सम्झी थी वञा। त इहो सॼो हिकिड़ो सिलसिलो हले पियो ऐं ॿोली में तब्दीलियूं थियनि थियूं, हुन में प्राकृत जा लफ़्ज़ बि अची विया। ऐं माहिरनि इहो बि लिखियो आहे त इहो बि ग़लति आहे त प्राकृत संस्कृत मां निकिती आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो न्याणियूं, मुंहिंजा भाउरो, सिंधी ॿोली अमर आहे, सिंधी ॿोली मरी न सघंदी।
वरी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हाणे असांजी सरकार ऐं हिते जी सरकार जेके सहूलियतूं पैदा कयूं आहिनि अचण वञण जूं या जॾहिं खोखरा पार वारी सरहद खुली पवंदी ऐं असांजे लाइ उहो पासो राजस्थान में जेके माण्हू रहनि था ऐं काफ़ी राजस्थान में मूं कल्ह बि ॿुधायो हो काफ़ी राजस्थान में माण्हू आहिनि जेके सिंधी ॻाइनि था सिंधी संगीत में ॻाइनि था उन्हनि खे लतीफ़ जो कलाम बिल्कुलु तमामु घणे क़दमूं पढ़नि था ॻाइनि था लतीफ़ जो कलाम त आउं सम्झां थो त जॾहिं इहे सरहदूं खुली वेंदियूं अचण वञण में वाधारो ईंदो मां ऐं जेकर ईअं बि चाहियां KTN जे मालिक काज़ी अली खे ऐं इहो चवंदुसि त इहे जेके हवा वटि मेला थियनि था या काजल न्याणी जहिड़ा सुठा फटकार मौजूदु आहिनि त उन्हनि जा जेके प्रोग्राम हिते थियनि उहे KTN तां नशर थियनि त ईअं करण सां असीं हिक ॿिए जे बिल्कुलु विझाइजी वेंदासीं जी असां वॾी महिरबानी सचपच अञा त दिलि ढपी न आहे पर वक़्त जी तक़ाज़ा आहे हिन लिहाज़ खां अलाना साहब खे हिते आयल असांजे भाउरनि भेनरुनि जे तरफ़ां सॼे सिंधी जातीअ जे तरफ़ां हिकिड़ो नंढो मोमेंटो असीं पेश करे रहिया आहियूं चंदर साहब एक मिनट